घणी देर हिक जाइ ते वेहण या पेर लटकाए वेहण सां ॼंघूं सुन थी वेंदियूं आहिनि या बेजान महसूस थींदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर नाहे पवंदी, पर जॾहिं उथण जी कोशिश कंदा आहियूं त करंट जीअं महसूस थींदो आहे ऐं थधिड़ा निकिरंदा आहिनि। अक्सर ईअं तॾहिं थींदो आहे जॾहिं ॼंघ मथां ॼंघ रखी वेहिजे। कॾहिं कॾहिं रुॻो हिक न पर ॿई ॼंघूं बि सुन थी वेंदियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां बि अहिड़ी सूरतहाल मां गुज़रिया आहियो त परेशानीअ जी ॻाल्हि नाहे, पर अव्हां खे इहो ॼाणे हैरानी थींदी त अव्हां जे जिस्म जो हर हिसो सुन थी सघे थो। आम तौर ते ॼंघूं, पेर, हथ ऐं ॿाहूं सुन थींदियूं आहिनि। अव्हां जेकॾहिं अहिड़ा जूता पाईंदा जेके अव्हां लाइ मुनासिब न आहिनि त अहिड़ो मसइलो थी सघे थो। वेहण जी पोज़ीशन ठीक न हूंदी तॾहिं बि ॼंघूं सुन थी सघनि थियूं। जॾहिं अव्हां जा उज़्व बेजान थी वेंदा आहिनि त इन जो मतिलबु इहो आहे त अव्हां जा कुझु उज़्व सोढ़ा थी विया आहिनि ऐं उन नतीजे में ॼंघूं अव्हां जे दिमाग़ खे सिग्नल मोकिलण में नाकाम थी वेंदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे अव्हां पंहिंजे ॼंघुनि में अहसास विञाए वेंदा आहियो ऐं ईअं महसूस थींदो आहे त ॼंघ सुम्ही रही आहे। अहिड़ीअ सूरत में अव्हां खे पंहिंजी ॼंघ या ॿाह जी पोज़ीशन खे तब्दील करणो आहे ऐं अहिड़ो अहसास आहिस्ते आहिस्ते ख़तम थी वेंदो ऐं ॼंघ बहाल थी वेंदी। कंहिं बि पोज़ीशन में वेहण खां अॻु इहो ॾिसिजे त अव्हां सवले नमूने वेठा आहियो ऐं का परेशानी न थींदी। जेकॾहिं अव्हां सां इहो मसइलो वधीक महसूस थिए त विटामिन B12 जी खोट, शुगर या फाले जो मसइलो थी सघे थो। अहिड़ीअ सूरत में अव्हां खे फौरी डॉक्टर सां राब्तो करण जी ज़रूरत आहे।